कि नाज़रीन मुसलसल बरसात मिरपुर ख़ास ज़िले में ॿोॾि वारी सूरत हाल पैदा करे छॾी आहे। मिरपुर ख़ास जेके ज़िले में जेके ॿ सिमनाला आहिनि उन सिमनालनि खे ॿ हंधा जेको घारो पियो, जंहिंखां पोइ जेके इते जा जेके ॻोठाणा हुया उहे उतां खां हींअर सिम नाले जी कंधे ते वेठल आहिनि। ऐं जॾहिं त हिननि जी कंहिं बि वाहिर नाहे कई, जॾहिं त तव्हांखे हिन वक़्तु इन साॻी सिम नाले जी सूरत हाल ॾेखारियां त इहा सिम नाले जी जेका घाटी न थियण जे करे जेके मुख़्तलिफ़ जायुनि तां हिन खे घारा पवण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त इहा ई जेका यूसी जेका मखण समूह आहे ऐं यूसी दौलत लगारी जा जेके केतिरा ई ॻोठ आहिनि उन्हनि में जेको पाणी काइजी वियो आहे ऐं हज़ारे हितां जेके मुतासिर थी विया आहिनि, जेके दरबदर पढ़ियल आहिनि ऐं इमदाद जा जेके मंतज़र आहिनि। अचूं त हिननि खां पुछा कयूं था त ज़िले इंतज़ामिया या चूंडियल नुमाइंदनि हिननि जी कहिड़ी मदद कई आहे। अब्बा असांजी कंहिं बि कोन कई आहे, बसि बाबा कंहिं कोन चयो आहे असांखे। छा करूं, सुबुह गाठी अञा बच्चा जरा रोटी भी कोन खाधा। छा पचायो थी? पचायो दाल कुछ कोन बा, ये सिर्फ ये तंबू ये कूलर पे चटाई पई है, बस ॿियो कुछ भी ना। अच्छे में तो असीं घर में सिम नाले के ॿ हंधा टुटो है, पोइ घर ॿुॾा तॾहिं असीं हिते ई आया आहियूं। बाबा कुछ भी असांखे हुकूमत पाटे जो असांखे कोन मिलियो, असांखे का शइ कोन मिली। असीं ईअं वेठा आहियूं, केॾी महिल खियूं था, केॾी महिल लॻण पिया आहियूं, बुखण पिया मरूं। बाबा परेशानियूं त हाणे मूंखे ॿुधाए हिन खां वधीक बि कहिड़ी थींदी। हिकिड़ी बुख, ॿियो मच्छर, बाक़ोड़ी आख़िर जीअर इंसान खे डपु बि थींदो न, पर वेठा आहियूं पोइ असीं किरां वञे अलाह ते नगर खे वेठा आहियूं, त असांजी का ॻाल्हि कान्हे का। अधा असीं हिते वेठा आहियूं, सिम नालो टुटो, पोइ अची ग़रीबी ते बचा वठी वेठा आहियूं। ना अटो ना खंड ना चांहि ठला काठ मिलिया, ॿी का शइ कोन मिली। इधर गांव पूरा डूब गया, 200 घर है हमारे से कोई भी कॉम्प्रोमाइज़ नहीं कर रहा। ये पानी कहाँ से आया? सही ये सैम नाला टूटा हुआ तकरीबन 30-40 फुट का था। जब से हम इनके अपील कर रहे हैं, 1 पे काले कर रहे हैं, कोई भी बात सुनने के लिए तैयार नहीं है। अभी सर 2 किलोमीटर तक हो गया सर। तकरीबन हमारी फसल थी 800 एकड़ पे सर, तकरीबन फुटियाँ थी, कमात था और घास वास था हमारा भैंसों का, बहुत परेशानी हो रही।